अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असां मुल्तान शरीफ़ आहियूं गौस बहावुद्दीन ज़करिया जे उर्स मुबारक जे मौक़े ते। हींअर हिते काफ़ी तव्हांखे असां मंज़र ॾेखारिया हूंदासीं, पर हींअर असांजी सिंध जो मशहूरु आर्टिस्ट जंहिंखे बेस्ट ऑफ सिंध एक्टर चऊं, मोहतरम बिलावल खोखर, जेको साईं जो मुरीद आहे ऐं हर साल साईं जी ज़ियारत ते हिते ईंदो आहे मुल्तान। सो भाउ बिलावल असांखे मिली वियो आहे। ॿ लफ़्ज़ भाउ बिलावल खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम दुआऊं अल्लाह जा करम आहिनि। ही हज़रत गौस बहाल हक़ ज़करिया मुल्तानी जो उर्स मुबारक आहे। असां वॾड़नि खां वठी हिते अचूं पिया ऐं हितां दुआऊं वठी वेंदा आहियूं ऐं असांजा ॿेड़ा पार थी वेंदा आहिनि। ही असांजे लाइ मुल्तान शरीफ़ हिकिड़ो पाक शहर आहे। हिते हज़रत शाह रुकन आलम हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जितां जा असां पांधीअड़ आहियूं ऐं इहो अक़ीदो आहे, ईमान आहे त इंशाअल्लाह असां उन्हनि पांधीअड़नि में असांखे मालिक साईं क़बूल कंदो। ऐं हितां जेको दर्स मिलंदो आहे उहो रूहानीअत जो दर्स आहे। हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जो हिन वक़्तु जेको गादी नशीन आहे असांजो, ऐं सियासी हवाले सां पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा आहे साईं शाह महमूद हुसैन कुरैशी साहिबु। हिन वक़्तु बि जीअं हुन दुआ जेका कई ऐं जेको ख़िताब कयो, उन में तसौफ़ ऐं रूहानीअत जो सबक़ु हुयो, वजूद खे साफ़ करण जो सबक़ु हुयो। ऐं जेको आहे सो कपिड़ा साफ़ करण खां बहितर आहे दिलि खे साफ़ कयो। अच्छा बिलावल, तव्हां माज़र सां मां तव्हां केतिरनि सालनि खां साईं जी दरगाह ते ईंदा रहिया आहियो, नंढपण खां या जवानी खां, या तव्हांजा वॾा बि साईं जा तालिब रहिया आहिनि? जीअं त मूं अर्ज़ु कयो त मां त बचपन खां अञा असां अबनि ॾाॾनि खां वठी हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जी हाज़िरी भरींदा आहियूं। हर साल ईंदा आहियूं, पंहिंजे बचड़नि समेत, नंढड़नि वॾड़नि समेत ईंदा आहियूं ऐं हितां दुआ पिनंदा आहियूं। ऐं अलाह जे करम सां उहे असां जेके उमेदूं खणी ईंदा आहियूं, नेक उमेदूं, जाइज़ उमेदूं, उहे पूरी थी वेंदियूं आहिनि। ऐं मुल्तान शरीफ़ ईंदा आहियूं ऐं तव्हां ॿाहिरि जेके ॾिसो था पिया हिन वक़्तु, उन्हनि खे बि आउं चवंदुसि त ही ज़िंदा औलिया जो अचो, नज़ारो ॾिसी वञो, दुआऊं वठी वञो ऐं असांजा जेके अलाह जा प्यारा आहिनि ऐं उते अचो ऐं अक़ीदत हासिलु कयो। अच्छा बिलावल, तव्हां उर्स जा जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि या 4 ॾींहं जेको उर्स मुबारक थींदो आहे, छा तव्हां 3-4 ॾींहं हिते मुल्तान में हूंदा आहियो? हा, असां त हूं कुझु अर्सो अॻु 92 खां वठी जेका आहे सो असां निकिरंदा हुआसीं ॿी सफ़र ते। तंहिं दौर में साईं सज्जादा हुसैन कुरैशी गादी नशीन हूंदो हुयो, वक़्त जो गवर्नर बि रहियो साईं जन। पोइ हाणे असां 3 सफ़र खां ईंदा आहियूं 7 सफ़र ताईं, आख़िरी 7 तारीख़ दुआ थींदी आहे, ओतिरे ताईं असां हिते हूंदा आहियूं ऐं सहन ते हूंदा आहियूं। ऐं तक़रीबन ही तव्हां ॾिसो था पांधीअड़ तक़रीबन काफ़ी अहिड़ी जमायतूं आहिनि जेके उमरकोट खां पैदल पंधु करे ईंदियूं आहिनि ऐं हिते पेरे उघाड़े घुमंदा आहिनि ऐं इन ईमान अक़ीदे सां घुमंदा आहिनि। त उन्हनि जो अलाह साईं ॾिसणु पसंदि वारो आहे। हीअ अलाह जा औलिया आहिनि, प्यारा आहिनि ऐं हिननि जे हिन फैज़ मूं असांखे दुआउनि मूं जेको असांखे दर्स मिलियो आहे त उहो इंसानियत जो दर्स मिलियो आहे। निमाज़ पढ़ो, 5 वक़्त इबादत कयो, क़ुर शरीफ़ पढ़ो ऐं हक़ जी राह ते हलो। वॾी महिरबानी बिलावल, तव्हांजा वीचार ॾाढा बहितरीनु हुया ऐं इहो दर्स असां कोशिशि कंदासीं त दुनिया ताईं पहुचे त ज़िंदा औलिया गौस पाक जेको मुल्तान में आहे, गौस बहाउद्दीन ज़करिया। बहरहाल दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।